पुलिस एहलकारनि जी मुबैना ॾाढनि खिलाफ पनु आकिल तालके जे ॻोठ सुल्तानपुर जे रहवासी एड्स बीमारी में मुब्तला अमानुल्ला जुनेजो सखर प्रेस क्लब में दाहींदे ॿुधायो आहे त कराची जी आगा खान अस्पताल मां टेस्टूं कराइण बाद रिपोर्ट में एड्स जो मर्ज़ ज़ाहिर थियो आहे। सखर सिविल अस्पताल में इलाज लाइ आयसि त डॉक्टरनि खेसि मोटाए छॾियो, जंहिंखां पोइ जीअं ई अस्पताल जे गेट खां ॿाहिरि निकितसि त मोटरसाइकिल ते सवार ॿिनि पुलिस एहलकारनि खेसि रोके मोटरसाइकिल ते विहारे गडाणी फाटक वटि मोटरसाइकिल तां लाहे तलाशी वरिती। खीसे में 5000 का वधिक रोक रक़म और मोबाइल फोन खसण बाद धमकी ॾिनी त कंहिंखे भी न ॿुधाइजांइ, जेकॾहिं असां ख़िलाफ़ किथे भी शिकायत कई त हाफ फ्राई करे छॾींदासीं। मुतासिर शख़्स अमानुल्ला जुनेजो एसएसपी सखर ऐं ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई त फुर कयल रक़म ऐं मोबाइल फोन वापस ॾियारे इंसाफ ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची